अस्सलामुअलैकुम दोस्तों, असां निकितासीं गोड़ साहिब खां शहर ढोनारे ॾांहुं। अॼु असां तव्हांखे तमामु घणा ख़ूबसूरत नज़ारा गोड़ साहिब खां ऐं शहर ढोनारे जे विच जा ॾेखारींदासीं, जेके तव्हांखे तमामु घणा पसंदि ईंदा। ही आहे ढोरनारो शाख। हिन ते काफ़ी आबादगार ज़मीनूं आबाद कनि था, पर के माण्हू पाणी पीअण लाइ बि इस्तेमालु कनि था। हिन शाख में 1 महीने खां बाद पाणी ईंदो आहे। असां आयासीं ढोरनारो खां उमरकोट बाईपास रोड ते, जेका अॼु असांखे गाॾी जो गेट वेल्डिंग कराइणो आहे। गाड़ी जो गेट वेल्डिंग कराए हाणे असां वापसि निकिरंदासीं शहर ढोनारे बस स्टॉप ॾांहुं। इतां असांखे वठणी आहे घर लाइ सब्जी, ऐं सब्जी वठी हाणे वापसि निकिरूं पिया ॻोठ ॾांहुं। ही आहे ढोनारे जो टैक्सी अॾो। हितां तव्हांखे काफ़ी हिते असां पहुतासीं त हिते ॾिठोसीं त शादी जो प्रोग्राम लॻो पियो आहे। काफ़ी गाॾियूं सिंगारियल हुयूं ऐं कुझु ॿारड़ा हिते इंजॉय करे रहिया हुया, और कुझु ॿारड़ा असांजे वीडियो क्लिप में तव्हांखे नज़र ईंदा हूंदा। ही आहे ढोरनारो रेलवे स्टेशन। हितां खां मारवी एक्सप्रेस गुज़रे थी। ही आहे ढोरनारो डिग्री कॉलेज, जंहिंजे ॿाहिरियां कचरे जो ढेर लॻो पियो आहे। तइलीम जी का ख़बर न आहे। शाम जे टाणे माल पंहिंजे वथाणनि न वेंदे। ही जेका मस्जिद आहे इहा ॻोठ साडर जे शहर खां थोरी ॿाहिरि आहे, पर इन मंझि काफ़ी परदेसी ॿार तइलीम पिराइनि। ही आहे ॻोठ साडर जो हिकु नंढड़ो स्टॉप, जेको तमामु ख़ूबसूरत ऐं बहितरीन आहे। हिते तव्हांखे काफ़ी माण्हू मोहबती ऐं ख़ुश मज़ाज मिली वेंदा। असां पहुतासीं ॻोठ बाई खान महर। असां आख़िरकार पंहिंजे ॻोठ साहिब में पहुची वियासीं। ही आहे असांजो ॻोठ साहिबो, जेका माण्हू तव्हांखे नज़र अचनि पिया। हिते काफ़ी प्यार मोहबत ऐं अमन भाईचारे सां हिक ॿिए सां रहंदा आहियूं। ही काफ़ी पुराणो ॻोठ आहे। दोस्तो, जे तव्हांखे व्लॉग पसंदि आयो हुजे त मुंहिंजो चैनल लाज़मी सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा, कमेंट्स कंदा। अगले व्लॉग तक ख़ुदा हाफ़िज़।